असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मुबारकपुर थाणे ते, जिते मुबारकपुर थाणो जे ॿाहिरां 2 ॾींहं अॻु जेको क़तल थियल कैसर महर जा वारिस जंहिंमें जीजल अमड़ उन जा मामा ऐं उन जा मासूम बचड़ा जेके मुबारकपुर पुलिस ऐं सखर पुलिस ते बेतबादी ज़ाहिर कंदे उहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। प्यो जी मिलकायत ते वेठो, बच्चा 3 हा, ज़ाल खे घरवारी गुज़ारे वई, बच्चा पालींदो, ट्रैक्टर वताई किराए ते हलाईंदो, 6 महीना ट्रैक्टर वताई किराए ते हलाईंदो। धाड़ेल मुंहिंजे फुरण जे ख़ातिर मुंहिंजे पुट जे ट्रैक्टर खे चिंबड़िया आहिनि। मुंहिंजे पुट ट्रैक्टर न छॾियो आहे। मुंहिंजे पुट खे बस ताणी मारे ट्रैक्टर जो लोक सामान सुमरे धाड़ेल खयो आहे। मुंहिंजे पुट खे था मारियो आहे। अस्कर धाड़ो अस्कर करायो, वो ट्रैक्टर खणी उनके फुर करे ट्रैक्टर खसो खसन को कुछ न करो, का चढ़ी ना, बस भिड़ला पैसा खाई भिड़ी बस। हाने अब्बा का मुझे बच्चो मारे सा रोयो पिट पिटा नींदिया इंडिया बढ़िया है। हाने हे क्या कमाए सके खराबदा मारे छरियो, कुछ न करियो, असा मारे छरियो। सजी रात मुझो 5-6 लाख जो सामान टीयर गाडर सरियो वो खणी वियो। उन्हीं टाइम ते असा फोन कई पुलिस दे मुबारकपुर थाने ते, बाबा असो ट्रैक्टर काहे किथे पुजायो, यो सामान जो भरला वो असो सामान असा गरीब आयूं, पर पुलिस असा आसरा दी रही, कुछ न कयो। सरियाम मानू सामान असो खणी वियो। उन्हीं खां पोइ जेके असा नाला दिना उहे नाला इन पंहिंजी मर्ज़ी से एफआईआर में दिना, असांजे चवण ते नाला न दिना अथस। उन्हीं खां पोइ कख भञी बीणू न कयो आहे, उन्हनि सां पिट बिट बणियल आहे। ऐं असांखे इहो अपील कयूं था, IG सिंध के अपील कयूं था, SB के ऑफिस कयूं था, सरदार मोहम्मद बेग खान के अपील कयूं था त इन SH के हटायो वञे ऐं असांजी मदद कई वञे। चवणो हो त जेके SSP सखर, IG सिंध, DIG सखर ऐं जेके ॿिया वस वारा MNA MPA जेके हितां जा चूंडियल आहिनि, उन्हनि खे उन्हनि अपील कई त फौरी तौर SHO मुबारकपुर खे हटाए करे असांजो जंहिं केस ख़राबु कयो आहे उन्हनि इल्ज़ाम मड़ींदे इहो चयो त 3 लाख रुपया जेको SHO आहे कंहिं सहूलियतकार जी मार्फत वरिता आहिनि, जंहिंमें असांजा जेके नामिनेट माण्हू हुआ उहे बि उन जेको FIR में न लिखिया आहिनि। हिन मुतालबो कयो त SHO खे जल्द खां जल्द हटाए करे असांजी जेके मक़तूल जे क़तल बेगुनाह क़तल सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन जा जेके जवाबदार आहिनि जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, टिकराडो।